वाही पांदी में हफ़्तो अॻु क़त्ल थियल नीगर जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवणु आहे त हफ़्तो अॻु जवाबदारनि 15 वरनि जे मुबारक बबर खे कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे लाश झंग में उछलाए विया हुआ। पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। वाही पांदी मां ख़बर मां शाशिर कयूं पिया। हफ़्तो अॻु क़त्ल थियल नीगर जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवणु आहे त हफ़्तो अॻु जवाबदारनि 15 वरनि जे मुबारक बबर खे कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे लाश झंग में उछलाए विया हुआ, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। अपडेट्स मालूम कयूं था आबिद लाशारी खां। आबिद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल जेको आहे मुबारक बबर जेको हफ़्तो अॻु बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, उन जे वारसनि पारां अॼु जेको आहे एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते जेको आहे मुबारक बबर जे वालिद मोहम्मद जुम्मन बबर, यासीन ऐं सतार बबर जेको आहे एहतिजाज कंदे ॿुधायो आहे त हफ़्तो गुज़रण बावजूदि पुलिस जेके आहे मुख्य जवाबदार सलेमान ऐं करे जंहिं करे असां बार बार ट्रिकबाला पुलिस सां वियाऊं, पर पुलिस जेके जवाबदार गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते नाकाम थी विया। इन्हनि मुतालबो कयो फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार करे असां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। ठीक है, वरी मेहरबानी आबिद अपडेट करण जे लाइ।